अज़ली दुश्मन अज जो न अज़ली दुश्मन शैतान इंसानी सूरत में बसी अची लकड़ दे टेकड़े पी रहो ये छू परेशान आयो कि इन परेशान हो तो हेसी ते ब पेर आया हाने अगते हिकड़ो पेर आ असा भुलजी विया आयो तो शैतान तो चवे ओ जरियो ताके खबर ना है ये जेके ब पेर आया न ये आशिक ए महबूब जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये आशिक ए महबूब जा खबर हेसी तई पेर आशिक ए माशूक जा आया है और जेको हाने पेर मथे तो वने यो पेर आशिक जो आ महबूब के कुल्ले ते खयो तो वने वो सुभान अल्लाह शैतान भी मने तो सिद्दीक आशिका महबूब मदीने वालो सिद्दीक जो महबूब आ दुनिया वाले न मनियो परवाह ना है सिद्दीक जे ला दुनिया जो की दो तो छा कुरान चवे तो सिद्दीक पयो काले गलत कई दम तो कोई भी सवाल करे सके मां बैठो आया अबू बकर सिद्दीक जी मथे जो कोन पैर तो वने मथे वारो पैर यो महबूब जो नाए यो आशिक जो पैर तो मथे वने जी कोई यो भला की है जी यो वरी की है जी यो इए जो महबूब के आशिक कुल्ले ते क्यों थो वने अल्लाह सुभान अल्लाह सर साहब आशिक के महबूब के आशिक कुल्ले ते खयूं तो वने साकी 5000 फुट मथे जो पहुता रब फरमायो ओ तानियाड़ा तू देर न कर जार विछा तानियाड़ो इश्क में झूमे पे पियो मस्ती में आ मोहब्बत में आ तानियाड़ो भी बिछाए पियो यार भी बिछाए पियो रब जी जात जो हुक्म जो थी पियो तो रब ये थोड़ी से ए पावर मारो आ ताकत मारो आ ये रब करम करे तो तानियाड़े जे मथा भी करम करे सुभान अल्लाह अरे वो ना बंद को पियो तानियाड़ो अदा यार बिछाए पियो रब हुक्म जो गेरी के आना ला आरे ते वेब यारो बिछा जियो गेरी अची वई आना अची विया गेरी वेही वई यार जो दीदार कंदे गेरी वेठी आ दुश्मन जो अचन जिए जो माते पता त ची हिक बे के मोचण सा वक्त कुरान मदीने पाड़ पट्टे व गलायो गाल भलिया सुभान अल्लाह हां अच हिक बे के वरतू बड़ा ने भागो हेडो सारो पंध करायो तो इते का शय का साजन को लड़ी ना आयो आ ए 32 साल 10 20 साल ए चार ए पखी आना लायो बैठो आ इते के आयो हुंदो मोटड़े पटे सुभान अल्लाह ओ हेडो वाला 10 गिरया फकीर होता भी सुभान अल्लाह चौ हां मुख्य तो सब बड़ो था कोण ता जी खबर में आई हां अल्लाह खुश करो सुभान अल्लाह प्यारा दोस्तों ओ तानियो हाने उते बिड़ी हिक बेसा मोटो अबू बकर सिद्दीक तो चले पियो माके भल्ला रब जो कसम मा अबू बकर उनन काफर जे पेरन जो पुठू विच सापियो अल्लाह जी साथ फरमायो ओ अबू बकर तू गमगीन नथी सुर में पखी है करो मत सुमारी लखा जे रब जी अथस रख सर में घुमे सरहा सुभान अल्लाह वाह बेटा इसे सुभान अल्लाह जेको सर में पखी हेकड़ो मथस मारी लख रब जी जात जो आवाज आयो ओ मुजा महबूब रमो जा महबूब एक तो ॿियो को यारे खारा पियो मां रब तव्हां सां गॾु आया सुभान अल्लाह हाणे ॿुधायो जैसा रब गॾु हुजे उनखे भोगड़ो हाणे हुस्न जेको आहे कम खे ॿिए जो कम हुजे ॿिए जो ख्याल हुजे सिद्दीक खे पंहिंजो न हुयो पर सिद्दीक खे पंहिंजे महबूब जो हुयो त काफ़िर अची विया आहिनि पुठियूं ॾिसी रहियो आहियां ला तहज़न इन अल्लाह माना गम न कर मां रब जी ज़ात जो वेठो आहियां जे तव्हां आहियो मां रब तव्हां सां गॾु आहियां दुश्मन खे ताक़त कान्हे सुभान अल्लाह सुभान
सुभान अल्लाह उहे त वापस थिया हलिया विया हाणे अॼु बि जेके रसूलुल्लाह जे रोज़े ते बि वञण गारे सौर में जेके अॼु बि वञण ओ आलिम हो ओ बुजुर्ग हो ओ दीनदार हो मशाइख हो अॼु बि जेके उते वञनि था उन गेरीअ जो नस्ल अॼु बि हले थो गेरी जो त नस्ल इन जे करे थो हले जो गेरी वफ़ा कई जे यार सां वफ़ा कई उन जो नसब उन जो हसब क़यामत ताईं रब जारी रखी छॾियो आहे अॼु बि 1400 साल थी विया आहिनि उन गेरीअ जो हसब हले वठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तूं मुझे चाही न तो मुझे इज्जत बरकरार रहे नालो क़यामत ते बरकरार रहे हसब नसब मुझो भलो रहे तो यार सां वफ़ा कर सुभान अल्लाह यार सां वफ़ा कर कसम खणी मुझसे जी ॻाल्हि कई जॾहिं मां उते वयुसि मूंखे रब जी ज़ात ॾिसे थो त मां उन जॻह ते उन तानीअ खे बि ॾिठो उन जे नसब हसब मां हलंदे 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 उहे तानीअड़ा बि मां उते घुमंदे टिलनि ते गार जे मथां ॾिठा उन्हनि खे बि नाज़ हो जे असांजो ख़ानदान आहे त उन मो ख़ानदान जे यार सां वफ़ा कई आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वफ़ा जो फल सुभान अल्लाह पर तुंहिंजी मर्ज़ी आहे वफ़ा करी या न करी अच्छा मां तव्हांखे ॿुधायां त ॿ ॻाल्हियूं ॿुधाईंदो मां वफ़ा ते ॿी हिकिड़ी ॻाल्हि अञा हिकिड़ी ॿुधो तर्जुमो पोइ थो कयां थकिजी न कोन पिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह शरीफ़ जो दीदार कयो आहे दोस्त अल्लाह असांखे बि दीदार करे